स्टेट से आए सब अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। फ़क़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल ज़ी क़दर जनाब सदर जलसा हाफिज अब्दुल क़य्यूम चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम शहीद बेनज़ीराबाद, स्टेज ते मौजूद दौड़ जा बांदी जा बेनज़ीराबाद जा उहदेदारान, अकाबिर उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद बांदी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, माजी जहिन खत्म नबूवत कॉन्फ्रेंस में शिरकत के पंहिंजे लाइ एज़ाज़ तो समझा धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए। बांदी जो जलसो मुझे लाइ कोई नओं जलसो न आहे ऐं अब्दुल कुद्दूस सां ताल्लुक़ भी को नओं ताल्लुक़ न आहे। मूंखे यादि आहे तॾहिं 15 साल पहिरियां बांदी जे लाइ हज़रत शहीद वालिद रहमतुल्लाह अलैह प्रोग्राम तय कयो हो ऐं बाबा जन दोहा क़तर जे सफ़र ते अचानक रवाना थिया ऐं बाबा जन मूंखे ख़ुसूसी तौर ते हुकुम कयो त मां बांदी जे जलसे में उन्हनि जी नियाबत कंदे शरीक थियां। बांदी सां मुंहिंजो ताल्लुक़ ऐं हिन जलसे सां मुंहिंजो ताल्लुक़ उन ज़माने का आहे ऐं मुंहिंजे शहीद वालिद पाण हिदायत जारी करे मूंखे कंहिं जलसे में मोकिलियो त उहो जलसो सिर्फ़ बांदी जो जलसो हो। मूंखे पहिरियां अकाबिर उलमा इकराम तफ़सीली अंदाज में अवां जे साम्हूं पंहिंजा मारूज़ात रखिया। अॼु जे हिन जलसे जो मौज़ू ख़त्म नबूवत आहे। मुसलमान गुनहगार थी सके तो,
मुसलमान में कमियों कोताहियों थी सघनि थियूं। खोड़ सारा मुसलमान अहिड़ा आहिनि जेका नमाज नथा पढ़नि। खोड़ सारा अहिड़ा मुसलमान आहिनि जेका रोज़ा नथा रखनि। खोड़ सारा अहिड़ा मुसलमान आहिनि जेका क़ुरान जी तिलावत नथा कनि, हज ज़कात जे वेझो नथा वञनि, लेकिन उन्हनि जे दिल में इश्क़ नबुव्वत जनाब रिसालत मां सरवरे कौनैन सरकारे दो आलम सां इश्क़ कुटे कुटे भरियल आहे। उहे सब कुछ बर्दाश्त करे सघनि था, पर मदीने जे मीर जे ख़त्मे नबुव्वत ते का आंच बर्दाश्त नथा करे सघनि। तकबीर, नारे तकबीर, ताजदारे ख़त्मे नबुव्वत। ए बन माजे सामू अल्लाह एक हेठ कयो तो के तड़े चली दो। मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, मार्च करे रहियो हम तो मुसलमान गुनहगार थी सके थो, पर मुसलमान बेगैरत नथो थी सके। हकीकी मुसलमान हुआ जे दिल में मदीने जे मीर जी सरवरे कौनैन सरकारे दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हो गई। असा गुनाहगार जरूर है, ऐबदार स्याहकार खताकार जरूर आई हो, बदतरीन मुजरिम जरूर आई हो, लेकिन असा बेगैरत ना हो। असा मरी सको था, कंध कपाए सको था, सिर नहीं सको था, लेकिन खत्मे नबुव्वत जे मथा केह भी किस्म जी का आंगुर बर्दाश्त न था करे सके। ये मुझी गाल का फजूल ना है, ये मुझी गाल नौजवानों का जज्बाती ना है। हिन इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में हिन कलमे जे नारे थे, इस्लाम जे नारे थे, ला इलाहा इल्लल्लाह जे नारे थे हासिल थींदड़ मुल्क में अज इस्लाम ते धाड़ा है, अज मस्जिद ते हमला है, अज दाढ़ीअ ते पटके ते हमला है, अज कुरान ते हमला है, अज मस्जिद ते मदरसे ते हमला है, अज खत्मे नबुव्वत ते हमला है। अज हालत मुसलमान जो पुत्र मदीने जे मीर जे आशिक जो पुत्र अब जेका थक जी प्यारो वञो भले वो चुप करे ॿुधो। ओ बाबा गड़बड़ न कयो, सोट ये न कयो, सोट अजहालत बांधी मारो मुसलमान जो पुत्र आशिक रसूल जो पुत्र शलन को मौलवी मस्जिद जो मौलवी इमाम साहब गिटिया में को मुल्लो थो वने मुल्लो अज मौलवी कार बणजी वियो, अज मुल्लो कार बणजी वियो, अज आलिम अज हाफिज अज कुरान जो कारी अज मुसल्ले जो वारिस अज नबी जे हिन पटके दाढ़ी जो वारिस असा जे माशरे में कार मुल्लो थो वने मुल्लो 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 ऐ वडेरो शलन गुजरे खबर तस्त ज़ानिया खबर तस्त शराबिया खबर तस्त इलाके जे हकन ते धाड़े हण वारा खबर तस्त धाड़े जो पथारीदारा खबर तस्त सॼी रात सिना कंदो खबर तस्त अस्पतालन जा स्कूलन जा खिड़की जा पैसा खाईंदड़ा होतार थो वने बाबो थो वने साहब थो वने वडेरो थो वने नबी जो वारिस असा जे माहौल में कार बणजी चुको आ ऐं इलाके जा हक खाइण वारो अज असा जे नज़र में मौत पर बणजी चुको आ। तो मुखे बुधायो ये कौम तरक्की कानो, ये कौम तरक्की छो कंदी, ये कौम अॻिते छो वधंदी जे कौम जे नज़र में मदीने जे मीर जो वारिस कार बणजी वञे ऐं गंदो इंसान मौत पर बणजी वञे।
ये आया कोने या मैं गलत तो ॻाल्हायां या मैं कूड़ तो ॻाल्हायां अजहार किया है इस्लाम ते धाड़ा है इस्लाम ते हमला है आज स्कूलन में आज कॉलेज में आज यूनिवर्सिटी में प्रोफेसर से लेक्चरर्स नौजवानों के मुल्हिद बनाए रहा है अल्लाह के खिलाफ ज़बान इस्तेमाल कर रहा है अजीब फलसफा पेश कर रहा है तो नऊज़ बिल्लाह रब जी ज़ात आहे को नहीं दुनिया पंहिंजे लेखे ठही वई खुद ब खुद ठका थियो है ठका की शक्ल में ही दुनिया ठही स्कूलन में था पढ़ाए मूं वटि उस्ताद आया मूं वटि प्रोफेसर आया मूं वटि लेक्चरर्स आया अरे ना उन 20 लेक्चरर्स ऐं प्रोफेसर्स हा उन में बजणा हिंदू हा मां वटि आया मां जो कीअं आया आहियो ख़ैर त आहे कि सुमरो साहब अर्ज़ खणी आया आहियूं त स्कूलन में असांजा मास्टर असांजा प्रोफेसर असांजा लेक्चरर्स ॿारनि खे एतिरी तालीम नथा पढ़ाइनि जेतिरो अल्लाह जे ख़िलाफ़ था पढ़ाइनि हिंदू मां वटि आया त ख़ुदा जे वास्ते न ते आवाज़ दुनिया पांजे लेके ठही दुनिया गोल ही पांजे लेके ठही हुई ठका थो पो भोला हा पो बांदर थिया पो बांदरन बोलाए छा थिया बोलाए छा थिया पो जी माण्हू बणजी अब पो जेकर बांदर हा बांदरन मो भोला थिया भोलन मो बोलाए छा 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 थी इंसान दे पो इंसान जी रूप जी छो विया इंसान मो भी तो बदलजन हा न इंसान ते यो इर्तिकाई निजाम बंद किए थी वियो ये इर्तिकाई निजाम ते स्टॉप किए थी वियो तहां वेठा आहियो हिते मुंहिंजे साम्हूं तहांखे कपड़ा पातल आहिनि जैकेटूं पातल आहिनि लोयूं पातल आहिनि तहांजे मथनि ते रुमाल मुफरल अजरक लोयूं बेड़ियल आहिनि ये के ठाहियूं आहिनि या पंहिंजे लेखे ठही विया जवाब ॾियो यार अब ये तहांजूं टोपियूं ये तहांजूं कमीसूं ये तहांजूं सुथड़ियूं के ठाहियूं आहिनि पाण ठही वयूं तहांजे हथनि में मोबाइल फोनियूं ये पंहिंजे लेखे ठही वयूं या के ठाहियूं आहिनि घोड़नि सारनि खे चश्मा पातल आहिनि ये चश्मा पंहिंजे लेखे ठही विया या के ठाहिया आहिनि अब ये डाइस जेते मां बीठो हां या पंहिंजे लेखे ठही वई या के ठाही आहे ॻाल्हायो हे मां कोट पातो आहे इहो पंहिंजे लेखे ठही वियो या के ठाहियो आहे अब हे मां घड़ी पाती आहे हे पंहिंजे लेखे ठही वई या के ठाही आहे जवाब ॾियो ॻाल्हायो छो न ये बैनर है पेनोफ्लेक्स पंहिंजे लेखे ठही विया के ठाहिया आहिनि ॻाल्हायो बाबा हे लकड़ो हिते रंग ॾेई करे हिते शामियाना हे कनातूं हे के ठाहिया आहिनि पंहिंजे लेखे ठही विया हे लाउड स्पीकर के ठाहियो आहे या पंहिंजे लेखे ठही वियो हेतरी वाच है पंहिंजे लेखे नथी ठही सघे तुम्हारी हेतरी मोबाइल आ पंहिंजे लेखे नथी ठही सघे तुम्हारे हेतरो चश्मो आ पंहिंजे लेखे नथो ठही सघे तुम्हारो यो अजरक तुम्हारो यो रुमाल तुम्हारी या लोई तुम्हारी या जैकेट पंहिंजे लेखे नथी ठही सघे बाकी ये हेडी वडी कायनात पंहिंजे लेखे ठही वई तू मोतबर आहे एतिरो जे घड़ी ठाहिण वारो कोई आहे हे कपड़न ठाहिण वारो कोई आहे हे देश हे लाउड स्पीकर हे सब कुछ ठाहिण वारा जेकरे कोई आहे त पोइ चंद्र ठाहिण वारो भी आहे हे सिख ठाहिण वारो भी